मज़मून फिजिक्स क्लास 9 बाब 14 सबक 14 कैपेसिटर जा क़िस्म टाइप्स ऑफ कैपेसिटर्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां सनोल महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे कैपेसिटर जा क़िस्म यानी टाइप्स ऑफ कैपेसिटर्स। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो आइडेंटिफाई एंड नेम डिफरेंट टाइप्स ऑफ कैपेसिटर्स, यानी मुख़्तलिफ़ क़िस्म जे कैपेसिटरनि खे सुञाणण ऐं नाला बयान करणु। ॿी पॉइंट में चवे थो डिस्क्राइब द कंस्ट्रक्शन एंड मटीरियल्स यूज्ड इन ईच टाइप। चवे थो त हर क़िस्म जी जोड़जक ऐं इस्तेमालु थींदड़ मवाद जी वज़ाहत करणु। Why we study this? By studying this, we gain the knowledge to choose the right capacitor type for specific circuits, understand their performance based on construction and materials, and apply them effectively in electronics, power systems, and everyday devices. चवे थो त हिन मौज़ूअ जो मुतालो करण सां असांखे मख़सूस सर्किटनि लाइ सही क़िस्म जो कैपेसिटर चूंडणु, उन्हनि जी कारकर्दगीअ खे जोड़जक ऐं मवाद जे बुनियाद ते सम्झणु ऐं उन्हनि खे मौसर तरीक़े सां इलेक्ट्रॉनिक्स, पावर सिस्टम ऐं रोज़मर्रा जे डिवाइसनि में इस्तेमालु करण जी ॼाण मिले थी। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था, तो हिन मौज़ूअ खे शुरू करण खां पहिरीं असीं कैपेसिटर खे थोरो रिकॉल कंदासीं। त जीअं त असांखे ख़बर आहे त कैपेसिटर जेको हूंदो आहे त उहो ॿिनि जेको आहे त प्लेट्स ते मुश्तमिल हूंदो आहे ऐं उनखां पोइ उन जे विच में हिकिड़ो जेको आहे त डाई इलेक्ट्रिक हूंदो आहे। उनखां पोइ असां उन कैपेसिटर जे ॿिनि प्लेट्स खे जेको आहे त असां कंहिं सोर्स सां यानी बैटरी सां कनेक्ट कंदा आहियूं ऐं उनखां बाद में बैटरी जे थ्रू जेको आहे त उन कैपेसिटर में जेको आहे त इलेक्ट्रिक चार्जिस जेको आहे स्टोर थींदियूं आहिनि। पॉज़िटिव प्लेट ॾे पॉज़िटिव चार्जिस ऐं नेगेटिव प्लेट ॾे नेगेटिव चार्जिस। ठीकु आहे, हीअ असां वटि जेको आहे त हिकिड़ो मुकमिल सेटअप आहे कैपेसिटर जो ऐं उनखे चार्ज करण जो। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां कैपेसिटर जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो, त कैपेसिटर जूं जेके टाइप्स थींदियूं आहिनि बेसिकली उहे ॿ थींदियूं आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि असां वटि फिक्स्ड कैपेसिटर्स ऐं ॿिया हूंदा आहिनि वरी असां वटि वेरिएबल कैपेसिटर्स। फिक्स कैपेसिटर मां असांखे मालूम थिए थो त ही जेके आहिनि त उहे फिक्स ई हूंदा। ठीकु आहे, यानी उन्हनि जी कैपेसिटेंस जेका हूंदी उहा फिक्स हूंदी। इन जे लाइ चयो वञे थो those capacitors which capacitance will not change। अहिड़ा कैपेसिटर जंहिंजी गुंजाइश तब्दील न थिए। ठीकु आहे, माना उन्हनि जी जेका कैपेसिटेंस आहे उहा जेको आहे त फिक्स हूंदी, उहा चेंज न थी सघंदी। उनखां बाद में जेका असांजी नेक्स्ट टाइप आहे वेरिएबल कैपेसिटर्स, उन जे लाइ चयो वञे थो those capacitors which capacitance will change easily। अहिड़ा कैपेसिटर जंहिंजी गुंजाइश खे असां आसानीअ सां तब्दील करे सघूं, अहिड़नि क़िस्म जे कैपेसिटरनि खे असां चवंदासीं वेरिएबल कैपेसिटर्स। सभ खां पहिरीं असीं हिते जेको आहे त फिक्स कैपेसिटरनि खे डिस्कस कंदासीं त असां वटि फिक्स जेके कैपेसिटर्स आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि या उन्हनि में कहिड़ियूं टाइप्स अची थियूं वञनि। सभ खां पहिरीं जंहिं कैपेसिटर खे असां हिते डिस्कस कंदासीं उहो आहे जेको आहे पेपर कैपेसिटर। पेपर कैपेसिटर कीअं हूंदो आहे उनजी तस्वीर तव्हांखे हिते जेको आहे त नज़र अचे थी। अगरि जेकॾहिं हिन जे असां कंस्ट्रक्शन जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो, त कंस्ट्रक्शन में हीउ छाजो ठहियलु हूंदो आहे, त हीउ ठहियलु हूंदो आहे पेपर शीट जो। ठीकु आहे, ऐं उनखां बाद में अगरि जेकॾहिं हिन जी असां शेप जी ॻाल्हि कयूं त हीउ जेको आहे त ख़ासि करे सिलेंड्रिकल शेप जो ठहियलु हूंदो आहे, जीअं तव्हां हिते ॾिसी सघो था। ऐं हीउ जेको ठहियलु छाजो हूंदो, उहो असांजो जेको आहे माना पेपर शीट जो ठहियलु हूंदो। ठीकु आहे, ऐं उन पेपर शीट में अंदरि वरी जेको आहे त इंसुलेटर बि लॻल हूंदो ऐं कंडक्टर बि लॻल हूंदो। ठीकु आहे, हाणे कंडक्टर छा कंदो, उन चार्ज खे कंडक्ट कंदो ऐं इंसुलेटर छा कंदो, उन चार्ज खे ॿी शीट ताईं पहुचणु न ॾींदो, यानी हीउ हिकिड़े क़िस्म जो जेको आहे त रोल हूंदो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां उनखां बाद में हाणे कंडक्टिंग मटीरियल जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हिन में कंडक्टिंग मटीरियल कहिड़ो हूंदो, जंहिंमें जेको आहे त चार्ज स्टोर थींदियूं, उहो हूंदो आहे जेको आहे त एल्युमिनियम फॉइल। ठीकु आहे, यानी हिकु त पेपर हूंदो ऐं ॿियो इन पेपर जे अंदरि जेको कंडक्टिंग मटीरियल हूंदो जंहिंमें चार्जिस स्टोर थींदियूं, उहो हूंदो असांजो एल्युमिनियम फॉइल। ठीकु आहे, उनखां बाद में जेकॾहिं हाणे हिते असां डाई इलेक्ट्रिक जी ॻाल्हि कयूं त इन में डाई इलेक्ट्रिक जेको आहे त कहिड़ा कहिड़ा हूंदा या कहिड़ो मटीरियल थी सघे थो, त इन में
जेको आहे त ऑयल बि यूज़ कयो वेंदो आहे या उन खां पोइ ग्रीस पेपर बि यूज़ कयो वेंदो आहे या उन खां बाद में थिन प्लास्टिक शीट बि यूज़ कई वेंदी आहे। तो हिन टिनी मटीरियल्स मां कोई बि मटीरियल जेको आहे त हिन में एज़ अ डाई इलेक्ट्रिक यूज़ करे सघिजे थो। उन खां बाद में प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं हिन जे असां वर्किंग जी ॻाल्हि कयूं त हिन जे लाइ चवे थो दिस पेपर कैपेसिटर इज़ firmly rolled into the shape of a cylinder and enclosed in a plastic case। चवे थो त ही पेपर कैपेसिटर जेको आहे पहिरीं जेको आहे त मज़बूत तरीक़े सां सिलेंडर जी शिकिल में विढ़ियो वेंदो आहे ऐं पोइ प्लास्टिक जे केस में बंदि कयो वेंदो आहे। ठीकु आहे। हाणे छा थींदो आहे प्यारा ॿारो बेसिकली हिन जूं जेके आहिनि त ॿ टर्मिनल्स आहिनि उन खां पोइ हिन ॿिनि टर्मिनल्स खे जेको आहे त असां कंहिं सोर्स सां कनेक्ट कंदासीं त जेके चार्जिस हूंदियूं उहे जेके असांजूं स्टोर थींदियूं उहे थींदियूं असांजूं जेको आहे त हिन पेपर कैपेसिटर में। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में हीउ जेको पेपर कैपेसिटर आहे प्यारा ॿारो इहो जेको आहे त जॻह बि माना थोरी वालारींदो आहे, एॾी नाहे वालारींदो। अगरि जेकॾहिं असांखे इन जी कैपेसिटी इंक्रीज़ करणी हुजे त पोइ असां छा कंदासीं, इन जी जस्ट असां जेको आहे त रोल वधाईंदासीं। ठीकु आहे। उन खां बाद में असां ॿिए कैपेसिटर जी तरफ़ हलूं था जेको आहे मीका कैपेसिटर। ठीकु आहे। हाणे मीका कैपेसिटर जेको हूंदो आहे उहो हिन क़िस्म जो कैपेसिटर हूंदो आहे। ख़ासि करे तव्हां जेको आहे त जेके इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस हूंदियूं प्यारा ॿार उन्हनि में तव्हां ॾिठो हूंदो, जीअं तव्हां जेको मदर बोर्ड आहे या LCD हूंदी या उन खां बाद में TV हूंदी, उन्हनि में तव्हां हिन क़िस्म जा कैपेसिटर जेको आहे त ॾिठा हूंदा। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन कैपेसिटर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त हिन कैपेसिटर जी जेका डायग्राम आहे इंटरनल उहा कुझु हिन तरीक़े सां हूंदी आहे। ऐं हीउ जेको मटीरियल हूंदो आहे इहो जेको आहे त मीका हिकिड़ो मटीरियल आहे जेको एज़ अ डाई इलेक्ट्रिक जेको आहे त यूज़ कयो वेंदो आहे ऐं उन जे मटीरियल जे बेस ते जेको आहे त हिनखे मीका कैपेसिटर चयो वेंदो आहे। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में हिन में जेको आहे त माना मेटल प्लेट्स बि हूंदियूं आहिनि। पोइ मेटल प्लेट्स जेको आहे त उन मेटल प्लेट्स जे विच में जेको आहे त असां हिते ही जेको आहे मीका जेको मटीरियल आहे डाई इलेक्ट्रिक आहे उहो असां यूज़ कंदा आहियूं। हाणे जेकॾहिं हिन जी असां कंस्ट्रक्शन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त कंस्ट्रक्शन में ही जेको आहे ठहियल जेको हूंदो आहे उहो मेटल प्लेट्स जो ठहियल हूंदो आहे। ऐं उन खां बाद में हाणे हिन जो जेको शेप हूंदो आहे उहो ओवल या रेक्टेंगुलर शेप हूंदो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ कंडक्टिंग मटीरियल जी जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त हिन में मेटल प्लेट्स हूंदियूं आहिनि ऐं उन खां बाद में डाई इलेक्ट्रिक जेको मटीरियल असां यूज़ कंदा आहियूं उहो हूंदो आहे असां वटि थिन मीका शीट। उन खां बाद में चयो वञे थो त जेको आहे इट इज़ then firmly enclosed in a plastic case or in a case made of the same insulator। चवे थो त उहो कोई मज़बूत तरीक़े सां प्लास्टिक जे केस में या साॻे गैर पसराईंदड़ मां ठहियल केस में बंदि कयो वेंदो आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था वरी जेको आहे त टे कैपेसिटर जे तरफ़ जेको असांजे फिक्स्ड कैटेगरी में अचे थो उहो आहे असांजो इलेक्ट्रोलाइटिक कैपेसिटर। ठीकु आहे। हाणे इलेक्ट्रोलाइटिक कैपेसिटर जेको हूंदो आहे उहो हिन तरीक़े जो कैपेसिटर हूंदो आहे प्यारा ॿारो। ऐं अगरि जेकॾहिं असां हिन जे इंटरनल डायग्राम जी ॻाल्हि कयूं त हिन जो इंटरनल डायग्राम कहिड़े नमूने सां हूंदो उहो हिन तरीक़े सां हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे ही जेको आहे त ॿ उन जा टर्मिनल्स आहिनि, हिकु पॉज़िटिव हिकु नेगेटिव। या तव्हां जेकॾहिं कैपेसिटर वठंदव कंहिं बि जेको आहे त शॉप तां त तव्हांखे हिन क़िस्म जो कैपेसिटर मिलंदो ऐं उन जी हिन साइड ते जेको आहे त ही कुझु लाइन्स लॻल हूंदियूं ऐं हीअ टर्मिनल जंहिं तरफ़ ही लाइन्स हूंदियूं उहा असांजी नेगेटिव टर्मिनल हूंदी आहे ऐं जंहिं तरफ़ लाइन्स न हूंदियूं उहा असांजी जेको आहे त पॉज़िटिव टर्मिनल हूंदी आहे कैपेसिटर। हाणे उन खां बाद में तव्हां हिनखे ॾिसी सघो था त ही जेके हिन जूं ही ॿ लाइन्स आहिनि, ठीकु आहे, इहे असांजी जेको आहे त इलेक्ट्रोलाइट आहिनि ऐं या असां हिनखे ईअं खणी चऊं त एक्चुअल कैथड असांजो जेको आहे त इहो आहे, यानी नेगेटिव टर्मिनल असांजा जेके आहिनि त उहे ही आहिनि। ठीकु आहे। उन खां बाद में हिते जेको आहे त हिकिड़ो इलेक्ट्रोलाइटिक पेपर बि यूज़ कयो वेंदो आहे ऐं उन खां पोइ एज़ अ डाई इलेक्ट्रिक जेको आहे असां हिते ऑक्साइड लेयर यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में जेको आहे ऑक्साइड लेयर फॉर्म्ड बाय एयर ऐं उहा जेका ऑक्साइड लेयर हूंदी आहे प्यारा ॿारो उहा जेको आहे फॉर्म थींदी आहे उहा ठहंदी आहे हवा मां। हाणे इनखे बि अॻिते हली करे थोरो असां डिस्कस कयूं था, सम्झूं था त जेको आहे त कहिड़े तरीक़े सां थिए थो। सभ खां पहिरियों चए थो त इट यूज़ केमिकल रिएक्शन टू स्टोर चार्जिस। हाणे ही जेको कैपेसिटर आहे इहो छा कंदो आहे, इहो केमिकल रिएक्शन खे यूज़ करे चार्जिस खे स्टोर कंदो आहे। उन खां पोइ चवे थो इट स्टोर्स अ लार्ज अमाउंट ऑफ चार्जिस, यानी ही जेको कैपेसिटर आहे प्यारा ॿारो इहो वधीक अमाउंट में चार्जिस जेको आहे स्टोर कंदो आहे। ऐं उन खां बाद में
हाणे जेकॾहिं असां हिन जे कंस्ट्रक्शन जी ॻाल्हि कयूं त कंस्ट्रक्शन में चवे थो त हीउ जेको आहे त मेटल फॉइल जो ठहियलु हूंदो आहे ऐं कंडक्टिंग मटीरियल जेको हिन में यूज़ कयो वेंदो आहे उहो हूंदो आहे इलेक्ट्रोलाइट ऐं डाइइलेक्ट्रिक तौर ते जेका शइ यूज़ कई वेंदी आहे उहा कई वेंदी आहे मेटल ऑक्साइड लेयर। उन खां बाद में हाणे ॾिसो प्यारा ॿारो छा थींदो आहे त जॾहिं असां हिन टर्मिनल्स खे बैटरी सां या कंहिं सोर्स सां कनेक्ट कंदासीं त पोइ छा थींदो त फॉइल ऐं इलेक्ट्रोलाइट जेको आहे उन ॿिन्ही जे विच में हिकिड़ी थिन लेयर जेको आहे मेटल ऑक्साइड जी ठही पवंदी। ठीकु आहे, हाणे जॾहिं थिन लेयर मेटल ऑक्साइड जी ठही पवंदी त उहा जेका लेयर हूंदी उहा एज़ अ डाइइलेक्ट्रिक जेको आहे कमु कंदी हुते। तो अहिड़े नमूने सां ॿी ॻाल्हि इहा आहे प्यारा ॿारो त सभ खां मज़बूत जेको आहे त कैपेसिटर ही हूंदो आहे। ठीकु आहे, ऐं जेतिरी थिन लेयर हूंदी ओतिरी कैपेसिटी चार्ज स्टोर करण जी वधीक हूंदी। हाणे इनखे असां कुझु हिन तरीक़े सां लिखी सघूं था, चए थो वेन वोल्टेज इज़ अप्लाइड बिटवीन the foil and the electrolyte, a thin layer of metal oxide forms and it acts as a dielectric। ठीकु आहे, चवे थो त जॾहिं असां वोल्टेज अप्लाई कंदासीं हिन कैपेसिटर में फॉइल ऐं इलेक्ट्रोलाइट जे विच में जेको आहे हिकिड़ी थिन लेयर मेटल ऑक्साइड जी ठही पवंदी ऐं उहा जेका थिन लेयर मेटल ऑक्साइड जी ठहंदी उहा एज़ अ डाइइलेक्ट्रिक जेको आहे कमु कंदी। तो प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था वरी वेरिएबल कैपेसिटर जे तरफ़। त वेरिएबल कैपेसिटर कीअं हूंदो आहे, तो हीअ वेरिएबल कैपेसिटर जी जेको आहे त ओरिजिनल पिक्चर आहे। अगरि जेकॾहिं हिन जो डायग्राम असां ॾिसूं त डायग्राम कुझु हिन तरीक़े सां ईंदो। हाणे अगरि जेकॾहिं असां हिन वेरिएबल कैपेसिटर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त वेरिएबल कैपेसिटर में जी जेका कंस्ट्रक्शन आहे उहा कीअं हूंदी, त इन में असांजो जेको आहे त मेटल प्लेट्स लॻल हूंदियूं। ठीकु आहे, जीअं तव्हां ॾिसी सघो था हिन तस्वीर में त हीअ असांजो जेको सॼो कैपेसिटर ठहियलु आहे उहो मेटल प्लेट्स जो ठहियलु आहे। हीअ सन्हियूं सन्हियूं जेको आहे त प्लेट्स लॻल आहिनि। उनखां पोइ कंडक्टिंग मटीरियल कहिड़ो हूंदो, उहे बि असांजो हिन में मेटेलिक प्लेट्स हूंदियूं आहिनि। ऐं उनखां बाद में डाइइलेक्ट्रिक हिन में जेको यूज़ कयो वेंदो आहे उहा हूंदी आहे असां वटि एयर। उनखां बाद में प्यारा ॿारो हाणे जेकॾहिं असां हिन जे प्लेट्स जी ॻाल्हि कयूं त हिन जूं जेके प्लेट्स आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। इट हैज़ टू सेट्स ऑफ प्लेट्स। हिकिड़ियूं उहे प्लेट्स हूंदियूं आहिनि जेके फिक्स हूंदियूं। ठीकु आहे, हाणे फिक्स प्लेट्स कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे जेके हेठे तरफ़ हूंदियूं उहे हे या उहे ही जेको आहे प्लेट्स। हाणे इहे जेके प्लेट्स हूंदियूं प्यारा ॿार इहे असांजी फिक्स हूंदियूं। उनखां पोइ ॿियूं जेके प्लेट्स हूंदियूं आहिनि उहे वरी असांजूं मूवेबल प्लेट्स हूंदियूं आहिनि जंहिंखे जेको आहे त रूटर बि चइबो आहे। उहे कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे उहे आहिनि सेमी सर्किल वारियूं प्लेट्स हूंदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं हिन जी वर्किंग जी असां ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त ही वर्क कहिड़े नमूने सां कंदो आहे। ॾिसो हिन में चवंदो आहे त हिन में असांखे जेका रिक्वायर्ड कैपेसिटेंस हूंदी असां उहा हासिल करे सघंदासीं। जेकॾहिं जेको आहे असांखे चार्जिस वधीक घुरिजनि त असां हिन खे जेको आहे त मूव करे जेको आहे त वधीक चार्जिस हासिल करे सघूं था। अगरि जेकॾहिं असांखे चार्जिस घटि खपनि, ठीकु आहे, या कैपेसिटेंस घटि खपे त असां हिन खे मूव कराए पंहिंजी रिक्वायर्ड कैपेसिटेंस जेको आहे हासिल करे सघूं था। ठीकु आहे, हाणे हिन में चवंदो आहे प्यारा ॿारो त ही जेको आहे त उनजो शाफ्ट हूंदो आहे। इन शाफ्ट खे असां छा कंदा आहियूं, असां हिन खे घुमाईंदा आहियूं। ठीकु आहे, जॾहिं हिन शाफ्ट खे घुमाईंदासीं त ही हाफ सर्किल वारियूं प्लेट्स हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, हाणे इहे प्लेट्स छा थींदियूं, इहे प्लेट्स अची करे इन हेठिन फिक्स प्लेट्स सां जेको आहे त मिलंदियूं। जॾहिं इहे मिलंदियूं त ऑलरेडी जेको आहे त ही कैपेसिटर जेको आहे उहो कंहिं सोर्स सां कनेक्ट हूंदो आहे। पोइ जेके जेके पाण में आम्हूं साम्हूं प्लेट्स मिलंदियूं उहे ई प्लेट्स सिर्फ़ु जेको आहे त चार्ज कंडक्ट कंदियूं। अदरवाइज़ जेके ॿियूं प्लेट्स हूंदियूं उहे असांजी जेको आहे त माना न्यूट्रल रहंदियूं। अहिड़े नमूने सां अगरि जेकॾहिं हिन जे असां जेको आहे त डाइइलेक्ट्रिक जी ॻाल्हि कयूं त हिन ॿिनि प्लेट्स जे विच में जेको आहे त डिस्टेंस हूंदो। ठीकु आहे, हाणे उन डिस्टेंस में असां को एक्सटर्नल मटीरियल यूज़ न कंदा आहियूं। उहो छा हूंदो आहे त इन में एज़ अ डाइइलेक्ट्रिक जेको आहे शइ यूज़ थींदी आहे उहा असांजी हूंदी आहे एयर। हाणे जेकॾहिं असां वर्किंग खे जेको आहे त ॾिसूं त हिन तरीक़े सां जेको आहे त ही वर्क कंदो आहे। ठीकु आहे, जीअं तव्हां हिन एनिमेशन में ॾिसी सघो था त ही हिन जो शाफ्ट आहे ऐं उनखां बाद में तव्हां ॾिसो त ही जेको आहे त वायर्स लॻल आहिनि ऐं हेॾां बि जेको आहे त वायर्स लॻल आहिनि। ठीकु आहे, त ही जेको कैपेसिटर आहे उहो मतिलबु त असांजो कंहिं सोर्स सां कनेक्ट आहे। जेका असांखे कैपेसिटेंस मालूम करणी हूंदी, जेका असांखे ज़रूरत में हूंदी, उहा असां हिन शाफ्ट खे घुमाए करे जेको आहे उहा कैपेसिटेंस असां हासिल करे सघूं था। तो असां हिनखे कुझु हिन तरीक़े सां लिखी सघूं था त चवे थो वेन यू rotate the shaft of the capacitor, the overlapping area between the fixed and movable plates changes। चए थो त जॾहिं तव्हां कैपेसिटर जे शाफ्ट खे घुमाईंदा आहियो त मुक़ररु थियल ऐं हलंदड़ प्लेटुनि जे विच में ओवरलैप थींदड़
इलाइक़ो बदिलजी वेंदो आहे। त मतिलबु जॾहिं असां हिन खे घुमाईंदासीं शाफ्ट खे त छा थींदियूं, हेठियूं जेके असां जूं प्लेट्स आहिनि ऐं हीअ जेके मथियूं हाफ प्लेट्स आहिनि उहे पाण में छा थींदियूं, ओवरलैप थी वेंदियूं। ठीकु आहे। हाणे जॾहिं ओवरलैप थी वेंदियूं त उन में चार्जिस छा थींदी, उन एरिया में उन एराज़ीअ में चार्ज जेको आहे त स्टोर थी वेंदो। त उन खां बाद में कुझु की पॉइंट्स असां हिते सम्झण जी कोशिशि कंदासीं त इन्हनि में चवे थो त मोर ओवरलैप लार्जर प्लेट एरिया। चवे थो जॾहिं ओवरलैपिंग वधीक थींदी त एरिया उन प्लेट्स जी जेको आहे त वधी वेंदी ऐं उन खां पोइ हायर कैपेसिटेंस असांखे मिलंदी। ठीकु आहे, माना कैपेसिटेंस उते वधी वेंदी। उन खां पोइ चवे थो त जेकॾहिं लेस ओवरलैपिंग आहे, ठीकु आहे, हाणे ओवरलैपिंग जेकॾहिं असांजी लेस आहे, घटि आहे, त पोइ छा थींदी, चवे थो त स्मॉलर प्लेट एरिया, यानी ओवरलैपिंग घटि थींदी। छाजे करे घटि थींदी, त जेके प्लेट्स हूंदियूं उहे पाण में ओवरलैप थोरी एरिया ते कंदियूं ऐं जॾहिं थोरी एरिया ते उहे ओवरलैप कंदियूं इट मीन्स असांजी जेका कैपेसिटेंस आहे उहा असांखे घटि मिलंदी। त जेकॾहिं ओवरलैपिंग वधीक त हायर कैपेसिटेंस असांखे मिलंदी, जेकॾहिं ओवरलैपिंग घटि लेस त असांखे लोअर कैपेसिटेंस मिलंदी या घटि कैपेसिटेंस मिलंदी। तो प्यारा वारो, मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नए लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।